माण्हू जेल दरिए मां ॾेखारींदा आहिनि पैसा मिलंदा आहिनि, पर पीर साहिबु शाह मर्दाना शाह सां जेको हिकिड़ी बारी माण्हू मिली आयो न, उहो चवंदो त पीर साहिबु जहिड़ो त महिरबानी आहे ई मूंसां, ऐं ख़ासि तौर हुननि जो त कॾहिं माण्हू खे झिकण न ॾींदो पेरनि ते। नंबर ॿियो, जेसि ताईं सिहतमंदी ऐं आख़िर ताईं हुयो तेसि ताईं महिमान ईंदो हुओ या को बि माण्हू उनखे अॻिते रिसीव कंदो हुयो, ऐं वरी मोकिलण जो महिल सियाफ़ कंदो हुओ, छॾणु वेंदो हुयो अंदरि ताईं। साईं जी लाइब्रेरी ॾाढी आहे। पीर साहिब पघार जी न लाइब्रेरी ॾिसी कुमार जी आहे। साईं लाइब्रेरी हुन में तव्हां मौज़ूआत ॾिसो छा आहिनि, साईं खां पुछो लाइब्रेरी जे बारे में पहिरियां कुझु तव्हां ॿुधायो न। वधीक साईं ॿुधाईंदो हुन में माना जेको पंहिंजो, यानी मूं जहिड़ो माण्हू जंहिं सॼी ज़िंदगी पढ़ियो आहे, मूंखे ॿ किताब ओड़े हिकिड़ा हुते अहिड़ा मिलिया जेके मुंहिंजे नॉलेज में न, ऐं मां इंटरनेट तो हथु करण जी कोशिशि कई, पर सिर्फ़ु हिकिड़ो वाल्यूम मिलियो। उहो कहिड़ो, यानी तव्हां उन्हनि जी मुताले जी सम्झो त वैरायटी ॾिसो। उहो चाहो त यानी इंडेक्स ऑफ वैदिक नेम्स, वेदनि जे ज़माने में जेके माना जेके बि 5 वेद आहिनि, 4 वेद आहिनि, वेदनि में जेके बि नाला मौजूदु आहिनि, माण्हुनि जा हुजनि, माना जानवरनि जा, पखियुनि जा, जॻहुनि जा, किरदार, 4 वेद जेके आहिनि, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद ऐं यजुर्वेद। त मां पियो चवां यार, मां सोचां पियो त हिकिड़ी माना जेको आहे रिलीजियस माना जेको आहे पंहिंजो हिकिड़ी गद्दी आहे, ऐं उनजे मुताले में अहिड़े क़िस्म जी जेको आहे पंहिंजो किताब तव्हां लाइब्रेरी ॾिसी हैरान थी वेंदो। पर्सनल लाइब्रेरी पीर साहिब पर्सनल लाइब्रेरी हाणे त पब्लिक करे छॾी अथऊं, हाणे पब्लिक आहे पीर ॻोठ में ई आहे, पीर ॻोठ में। ऐं मतिलबु यार त साईं जेको मिसाल बज़ाहिर जेको मां हिकिड़ो तासुर जुड़े थो त माना को रिलीजियस गादी जो साईं माना जेको आहे पंहिंजो अॻुवाण हो, पर तव्हां जॾहिं लाइब्रेरी में वेंदो न, तव्हांखे लॻंदो त माना ही वॉज़ एज़ सेक्युलर एज़ वी आर, ठीकु आहे न। उते सब्जेक्ट्स प्लस फिल्मूं जेके साईं ज़िंदगीअ में ॾिठियूं, यादि उहे बि उते लाइब्रेरी में रखियल आहिनि। हिन मतिलबु आहे त माना जेको आहे पंहिंजो, यानी साईं जेको मज़हबी तौर ते जेको बि माना जेको आहे पंहिंजो जेतिरी लेवल ते हुया, दुनियावी हवाले सां बि इनजे करे ई पाण जीअं त आलिम माण्हू हो, इनजे करे ई माना पंहिंजी जमात खे जेको स्पेशल स्टेबल कई, पढ़ाई तालीम ते ज़ोर ॾिनई। वधीक साईं रोशनी विझंदो। जेका हिन वक़्तु लाइब्रेरी आहे पीर साहिब जे बुज़ुर्गनि जी जेके बुक्स आहिनि उहे हुया, उहे जॾहिं तारीख़ हली त उहे सभु हितां खां इंग्लैंड खणी विया, अंग्रेज़ खणी विया, उनखां बाद में जॾहिं गद्दी ॿाहिरि थी, हज़रत पीर साहिबु शाह मर्दाना शाह जॾहिं वापसि आया त उन पंहिंजी कलेक्शन जे करे जेका लाइब्रेरी हिन महिल आहे उन में 28,000 खां वधीक बुक्स पिया आहिनि, ऐं उहो हर तबके तव्हांखे उन में किताब मिलंदा। उन खां सवाइ उन में एतिरा त जेके आहिनि तबरकात पिया आहिनि जेके ॾिसण वठूं आहिनि, ऐं उन में वॾनि बुज़ुर्गनि जूं जेके आहिनि मलफ़ूज़ात हथ जूं लिखियलूं उहे किताब पिया आहिनि, कलमी नुस्ख़ा बि मौजूदु आहिनि। ऐं ॿारनि खां जेका कलेक्शन पीर साहिबु कई आहे उन में सोन जे वर्क सां उहे क़ुरान शरीफ़ लिखियल आहिनि, उहे पिया आहिनि। वॾनि बुज़ुर्गनि जूं आहिनि, उन में वार मुबारक आहे, नबी साईं जे जेको वार पिया आहिनि, पर काफ़ी अहिड़ियूं तबरकात आहिनि जेके आमतौरु किथे कोन आहिनि जेके तव्हांखे हिते मिलंदियूं। इहा हाणे पब्लिक लाइब्रेरी आहे, पहिरियां पर्सनल लाइब्रेरी साईं। अच्छा, इहा लाइब्रेरी मदरसे वारी लाइब्रेरी खां अलावा आहे न? उहा लाइब्रेरी जेका आहे मदरसे सां खां अलॻि आहे। उहा मदरसे में जेके आहिनि आलिम पढ़ाइण वारा, हीअ सिर्फ़ु लाइब्रेरी आहे, उनजी इंचार्ज आहे, हींअर कंप्यूटराइज़ कई वई आहे, पर उहो तव्हां जेको बुक ॾिसंदव न, हर बुक अंडरलाइन लॻियल हूंदो, हर बुक ते पीर साईं शाह मर्दाना शाह जी साइन थियल हूंदी। इहे जेतिरा किताब पिया आहिनि इहे त उन में अंदाज़ो आहे त सभु जेके आहिनि पीर साहिबु पहिरियों खां पोइ उहे लाइब्रेरी में रखिया आहिनि। वॾो मुतालियो आहे मतिलबु। उन खां पोइ जॾहिं पीर साहिब जन न पीर ॻोठ जे मदरसे जी लाइब्रेरी बि मां मतिलबु ॿुधो आहे, ॾिठी न आहे, त तमामु वॾी लाइब्रेरी आहे, त उहा लाइब्रेरी अलॻि आहे, हीअ पीर साहिब जेका पर्सनल लाइब्रेरी हाणे पब्लिक लाइब्रेरी, अच्छा साॻी आहे, लाइब्रेरी आहे ई कान, अच्छा गॾियल हिकु ई लाइब्रेरी आहे। उन मां मदरसे जा ॿार बि जेका किताब खणी पढ़ंदा आहिनि, या उहे अलॻि आहिनि जेके पंहिंजे तालीम जे पढ़ण वारा अथनि, उहे उन्हनि जा कोर्स जा उहे अलॻि अथनि। उहो सभु सिर्फ़ु जेका पीर साहिब जी ज़ाती लाइब्रेरी आहे उन में जेका हींअर पब्लिक जे लाइ बि इस्तेमालु थिए थी, उते ई पीर ॻोठ शहर में ई मौजूदु आहे। जेका मज़ार आहे दरगाह जे दरवाज़े जे भरिसां, हिकिड़े पासे मदरसो आहे, ॿिए पासे लाइब्रेरी वॾी आहे, ऐं उन सां गॾु जेका आहे फ़ैसिला कमेटी आहे, सुलह कमेटी जंहिंखे चइजनि, उहे ठहियलु आहिनि।
उहे जेका मतिलबु पंहिंजी पीर साहिब जी ठहियल आहे फ़क़ीरनि जी फ़ैसिलनि फ़ैसिलनि जे लाइ सुलह कमेटी में हा इहो त सुलह कमेटी में तव्हां आहियो उहा हिन वक़्तु जेको आहे नई कमेटी जी जेका चेयरमैन ऐं बॉडी ठही उन में पीर साहिब महिरबानी कई उन में मुंहिंजो मेंबरशिप में हिकु मेंबर जे हैसियत सां नालो आहे हाणे नई कमेटी में नई कमेटी जेका ठही आहे जंहिंजो चेयरमैन सईद खान निज़ामानी आहे उन में 15 मेंबर आहियूं 5 हाणे ॿिया तौसीक़ कया अथनि 20 मेंबर हिकु चेयरमैन आहे उहा कमेटी में उहे फ़ैसिला ईंदा आहिनि जेके जमायत जी ज़मीनुनि जा आहिनि रिश्तेदारनि जा आहिनि मर्डर जा आहिनि अक्सर करे जमायत जा फ़ैसिला दरगाह ते थी वेंदा आहिनि ऐं जेके न थींदा आहिनि त उहे उन्हनि लाइ बि इहा आहे त सोशल बाइकाट कई वेंदी आहे सोशल बाइकाट में माण्हू मजबूर थी उन जेको जंहिंसां ना इंसाफ़ी थियल आहे उनखे इंसाफ़ ॾियण लाइ मजबूर थी पवंदा उन्हनि खे थियण खां पोइ सोशल बाइकाट जो ख़ासि नालो आहे हथ बंदि कंदा आहिनि हथ जेको बंदि जेको आहे हथ बंदि त ईअं चवंदा न इहा आहे सोशल बाइकाट त पार्टी में बि थी सघे थी जिते किथे सोशल बाइकाट करण सां जेको थियो त उन सां पंहिंजे घर वारा बि जेके आहिनि सो उन सां खाइण लाइ तयारु न हूंदा ऐं हुन सां जेका शादी गमी कुझु केर बि थी वञे न उन सां न हूंदो। कोई न वेंदो अकेलो इवन फौत थी वञे त पंहिंजे ब्रदर जो माण्हू बि उन्हनि ॾे न वेंदो त भई हिन सां सोशल बाइकाट जी आहे पनिशमेंट त उनजे करे न वेंदो जेके मुरीद हूंदा मतिलबु मुरीदनि मां ॿियो को माण्हू अची थो सघे बाक़ी मुरीदनि मां कोई बि न वेंदो जमायत जा माण्हू पर इन में कंहिंसां का ज़्यादती बि त थींदी हूंदी इंसानी इन में ॾिसो कंहिंसां बि ज़्यादती न आहे ज़्यादती हीअ उन लाइ इहा सोशल बाइकाट कई वेंदी आहे जंहिं ज़्यादती कई आहे जेको हुनखे अॻिले खे जेका आहे न इंसाफ़ नथो ॾिए पंहिंजी अठ धर्मी थो ॾेखारे या ॾाढाई थो ॾेखारे ॾेखारे कंहिंसां ज़्यादती थो करे त उहा जॾहिं उहो रिलाइज़ कंदो ऐं हुनखे ॾींदो त उहा ख़तमु पोइ ख़तमु थी वेंदी उनजो कोई टाइम पीरियड न आहे जॾहिं पीरियड 2 ॾींहंनि में बि थी सघे थो महीने में बि थी थो जेॾीमहिल हू हुनखे साल ॿ साल बि जेसिताईं इंसाफ़ भुलाए पवंदो अॻिले जो जेको मसइलो हल थींदो त जेसिताईं हुनजो अकुलु टिकाणे अचे हा ठिकाणे अचे हुन में इन टोटल किने सुलह कमेटी में केतिरा ॿुधायव मेंबर हूंदा आहिनि हींअर 20 मेंबर आहिनि हिकु चेयरमैन हिकु चेयरमैन हाणे चेयरमैन फ़ैसिलो आख़िरी जेको आहे सो चेयरमैन ॾींदो हूंदो मेंबर मशवरो ॾींदा हूंदा वेहंदो आहे चेयरमैन अगरि ज़्यादा फ़ैसिला अचनि था त ॿिनि ॼणनि ते जीअं थींदियूं बेचूं ठहनि थियूं उन्हनि में वेहंदा 4-4 5-5 अदालत जी बेचूं पर जेको फ़ैसिलो वेंदो उहो चेयरमैन खे जेकॾहिं मेंबर करे पियो अचनि उहो चेयरमैन खे पढ़ी ॿुधाईंदा जेकॾहिं उन सां मुतफ़िक़ थी उन ते साइन कंदो त पोइ उहे सभई सही करे पोइ उन ते अमल थींदो पोइ अमल पर आख़िरी फ़ैसिलो जेको अथॉरिटी हूंदो उहो थींदो चेयरमैन ई हूंदो ठीकु ऐं कुझु अहिड़ा फ़ैसिला हूंदा आहिनि जेके ॿई धुरियूं हठ धर्मी में हूंदियूं आहिनि उहो फ़ैसिलो लिखत में ॿिन्ही जी स्टेटमेंटूं वठी करे पीर साहिब खे ॾींदा आहिनि पीर साहिब वटि जेको फ़ैसिलो थी वियो उहो फाइनल फ़ैसिलो हूंदो मतिलबु सुप्रीम कोर्ट जेका आहे या सुप्रीम फ़ैसिलो पीर साहिब ई कंदो आख़िरी कोई फ़ैसिलो अहिड़ो को फ़ैसिलो न त जेको फ़ैसिलो हूंदो आहे उहो चेयरमैन वटि हल थी वेंदो और जीअं कानूनी तौर ते सुप्रीम कोर्ट में आख़िरी अपील वेंदी आहे या आख़िरी फ़ैसिलो हूंदो आहे उन खां पोइ माण्हू काॾहें वञी बि नथो सघे उहो हूंदो त अक़ीदत आहे न त भई पोइ माण्हू इहे चए थो त मूंसां चेयरमैन त ज़्यादती थो करे हीअ करे थो जॾहिं ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं उते नोट करण खां पोइ उहे पीर साहिब जे पेश कंदा चेयरमैन पेश कंदो उतां जेको डिसाइड हूंदो उन ते हर कोई एग्री थी वेंदो कोई पोइ कंहिंखे इनकार करण जी मतिलबु जवाज़ ई न रहंदो लबे कंदा आहिनि जेके जमात में ख़लीफ़ा हूंदा आहिनि ख़लीफ़नि जो छा रोल हूंदो आहे त ख़लीफ़नि जो इहो हूंदो आहे त जीअं जंहिंजे ख़लीफ़े सां जेके माण्हू गॾु आहिनि न उनजी वेलफेयर कंदा उहे उन्हनि जी सार संभाल आहे उनजी औलाद जे लाइ या उन्हनि माण्हुनि खे का तकलीफ़ आहे नंढा वॾा मसइला आहिनि उन्हनि जो कमु उहो आहे त उहे पंहिंजे माण्हुनि खे संभालींदा उन्हनि में ऐं उन्हनि जो इहो हूंदो आहे त 12 ख़लीफ़ा उहे आहिनि जीअं पंहिंजी हर महीने जी गवर्नमेंट मुलाज़िम जा ज़िम्मेवार को डिपार्टमेंट में हूंदो आहे त वञे थो त हैंडिंग टेकिंग हूंदी आहे जेकॾहिं हीउ महीनो आयो चंड जे इस्लामी महीने चंड वारे महीने ते जेको ख़लीफ़ो वेहंदो उहो अॻिले खां चार्ज वठंदो उन जे दौरान जेको मदरसे जो दरगाह जो जेको ख़र्चो या सार संभालंदी उहा उन ख़लीफ़े जे हवाले हूंदी आहे जेका बि आमदनी ईंदी जेको ख़र्चो थींदो उहो सॼो हिसाबु किताबु रखंदो ऐं ख़लीफ़े जे हवाले हूंदो दरगाह जो ख़र्चो प्रॉपर रिकॉर्ड रखंदो वरी प्रॉपर रिकॉर्ड महीने जेको ईंदो उहो जेको पैसो जमायत पंहिंजे ट्रस्ट में ॾिए थी उहो सॼो उन जे हवाले हूंदो उन महीने जो ख़र्चो ऐं उहो ख़र्चो थियण खां पोइ वरी ॿियो महीनो ईंदो त वरी ॿियो ख़लीफ़ो ईंदो उन में पूरी हुर जमात जा केतिरा ख़लीफ़ा आहिनि अंदाज़न 16 ख़लीफ़ा आहिनि
माशाल्लाह इन्हीअ में 4 ख़लीफ़ा जेके आहिनि 12 हिकिड़ा आहिनि 12 ख़लीफ़ा जेके महीने वाइज़ ईंदा आहिनि, हर महीने अलॻि हर महीने ईंदा आहिनि। 4 ख़लीफ़ा उहे आहिनि अच्छा जेके महीने में हिकिड़ो ई ख़लीफ़ो हूंदो आहे महीने में हिकिड़ो ख़लीफ़ो, उहे 12 महीना 12 12 ख़लीफ़ा महीना पूरा थींदा आहिनि। जीअं चंड नज़र आयो उन जे हवाले थियो, वरी ॿियो चंड ॾिठो, वरी ॿिए खे चार्ज कम जो कंहिं ते घणो बर्डन में न पए बोझ न पए जीअं मतिलबु सॼो साल में लोड़े हिकिड़ो महीनो कमु करिणो अथसि। उन में जमात खां मतिलबु कोई उगाड़ियूं वग़ैरह या छा उहे नज़राना माण्हू जेके वॉलंटियर तव्हांखे चयो न जेको ट्रस्ट में ॾियणु चाहिनि था न, त उहो जेको ख़लीफ़ो वेंदो उन जा जेके माण्हू हूंदा, खाधे पीते जो ख़र्चु जेको हूंदो उहो सभु उन जी ज़िम्मेवारी हूंदी, उहो कंदो। पर उन सॼे कम खे हलाइण वारे ख़लीफ़े जे हेठां बि त कुझु माण्हू वरी हूंदा उन न में वरी दावती थींदा आहिनि, दावती ख़लीफ़ा हूंदा आहिनि। अच्छा उहो वरी पोइ उन्हनि खां उहे कमु उन्हनि वठंदो सां माण्हू वठंदो, उन्हनि सां जेके कमकार में उहो उन्हनि कमु कराईंदो। हेल्प हैंड्स उहे ई हूंदा आहिनि उहे उन जा हूंदा। दावती ख़लीफ़ा असुलु हिकिड़ो वॾो ख़लीफ़ो हूंदो वरी पोइ हेठां दावती ख़लीफ़ो हूंदो उन्हनि जे हेठां बि कोई थिए दावती ख़लीफ़नि जे हेठां दावती पोइ जमात जा पोइ मोहतबर जमात माण्हू जा हूंदा जेके उहे उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि। उन दावत में जेके माण्हू हूंदा आहिनि उहे त हुन सां सपोर्ट रहंदा न। सही सही इहो सिर्फ़ु पीर साहिब जी दावत जो लाइ था चओ या न उहा दावत असांजी इहा हूंदी त जेके जीअं हिन एरिया में आहिनि 5-6 दावतूं आहिनि, त हर को पहिरियां उहो ख़लीफ़ो कंदो जेके उनजी दावत जा माण्हू हूंदा न, उनजी हेल्प उनजी ॾुखियाई सुखाई में उहे उन सां गॾु सपोर्ट रहंदो। अगरि उनजो को मसइलो थिए थो उहो उते हल करे सघंदो, न त पंहिंजे ख़लीफ़े खे ॿुधाईंदा उहो कंदो। अगरि अहिड़ो को वधीक ई मसइलो थिए थो पोइ कमेटी में वेंदो आहे उन्हनि जो। पीर साहिबु साल में हिकिड़ो दफ़ो ईंदो हूंदो साल में दावत कोन ते थो अचे, कॾहिं माण्हू जेके जमात जा माण्हू आहिनि न उहे गुज़ारिशूं कंदा, तंहिंखां पोइ को प्रोग्राम ठहे थो वञे। पोइ जीअं थर में वियो आहे त पीर साईं श्यामर्दन शाह वियो आहे, उन खां बाद में मौजूदा पीर साहिबु जेको पोएं साल जो सफ़र थियो हुते उन में विया आहिनि लाड़ में ऐं थर में, उनखे घणा थी विया 40-50 साल मतिलबु घणो कोन अचनि वञनि उहो जॾहिं तमामु उहे टाइम आहिनि। जीअं आमतौरु थींदियूं आहिनि वर्सियूं थींदियूं आहिनि, बर्थ थींदी आहे, पीर साहिबनि जो कोई न थींदो आहे। पीर साहिबनि जो इहो आहे त जेके इस्लामी वॾा ॾींहं आहिनि जीअं ईदूं आहिनि, रमज़ान ईद आहे, रजब जी 27 रजब जी वॾी ईद थींदी हूंदा, आहे उन ते जेके मदरसे में ॿार हाफ़िज़ थियनि था या पढ़नि था उन्हनि खे सनतूं मिलंदियूं आहिनि ऐं जमायत दस्तारबंदी थींदी आहे उन्हनि जी 12 रबीउल अव्वल ईंदी आहे, उन्हनि ते सभु वॾो इज्तिमा थींदो आहे जंहिंमें आलिम वग़ैरह तकरीबन 27 रजब 12 रबीउल ते, पर उहो जेको इज्तिमा थींदो आहे उन में उहे कंदा आहिनि। उन खां पोइ पीर साहिब वारनि जे जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जी काई वरसी कान मल्हाई वेंदी आहे, उहे सभु उहे ई ॾींहं हूंदा आहिनि जेके थियनि त उहे उन्हनि में जेके इस्लामी ॾींहं ईदूं आहिनि ऐं उन्हनि में ई मतिलबु थींदा आहिनि। बाक़ी अलॻि त पीर साहिब वारनि जो आहे त जेकॾहिं इहे थिए त हेतिरा जेके थियनि था पोइ त हर कंहिंजी अलॻि थिए। हा अलॻि सां का वरसी या जेको मेला थियनि था अॼुकल्ह दरगाहनि ते उहो सिलसिलो न आहे हिते। हिते इस्लामी तरीक़े सां जेको थिए थो उहो न ॻाइणु बजाइणु हुजे, न कोई ग़लति कम जो हुजे। साज़ में मां ॿुधो आहे त शादी ब्याह जेके शादी वादी थियनि उते दुल बि न वॼंदो आहे, जेकॾहिं दुल वॼंदो त उते जेको बि फ़क़ीर हूंदो हुर फ़क़ीर उहो मानी न खाईंदो। हा बिल्कुलु। अच्छा अञा ताईं इहो सिलसिलो हलंदो पियो आहे। इहो ज़ाहिर आहे मुरीद त कोन वॼाईंदा हूंदा दुल, बाक़ी जेकॾहिं कंहिं ॿिए जी दावत में वेंदा हूंदा त दुल वॻो त न खाईंदा न खाईंदा आहिनि। अॼु त किथे हाणे प्रोग्राम थिए थो माण्हू थी थो अचे, बाक़ी अक्सर करे न कंदा आहिनि। सही।